जाम साहब में अगूणे सदर आसफ अली ज़रदारी सहताबी लाइ दरगाह सखी जाम ॾाता ते बकर कोई सदको कढियो वियो ऐं संदसि वॾी ॼमार लाइ दुआ पिणु घुरी वई। पीपी अॻवान अगूणे सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल लाहरी जाम साहब पहुची दरगाह सखी जाम ॾाता ते हाज़िरी भरी ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। इन मौक़े ते अगूणे सदर आसफ अली ज़रदारी तबियत जी सहताबी लाइ दुआ पिणु घुरी ऐं टिनि बकरनि जो सदको ॾिनो। मीडिया सां ॻाल्हाईंदे इस्माइल लाहरी जो चवणो हो त अगूणे सदर आसफ अली ज़रदारी बि हिन दरगाह जो मुरीद आहे। खेसि सदाईं हिन दरगाह तां फैज़ मिलंदो आहे। अॼु बि अलाह जे हिन वली आॾो दुआ घुरायूं। सवाल खणी आयो आहियां ज़रदारी साहब जो सहताबिय लाइ ऐं ॿियो जेको मुसीबतूं या ज़माने जूं गर्दशूं आहिनि उहे असांजो बि यकीन आहे, संदसि बि यकीन आहे, हितां केरु ख़ाली कोन वेंदो आहे त जेको आहे सो सभु जेको आहे सहतियाब थिए ऐं दर्द मर्द जेके आहिनि ऐं जेके दुनिया जूं मतिलबु तकलीफ़ूं या जेके आहिनि उहे दूर करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।